अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 19 मई थर्सडे, सुबुह जा थिया आहिनि 9:30। हाणे ज़हरा हली वई त हुनजो दरवाज़ो बंदि कयमि ऐं माशाल्लाह थधो थधो सुबुह आहे। पखियुनि जी ॿोलियूं आहिनि एॾियूं प्यारियूं प्यारियूं। कुझु देरि त बीह रहियमि, सोचमि रिकॉर्ड बि कयां थी, पर हाणे तक़रीबन सभई ख़ामोश थी विया आहिनि। रुॻो झिरकियुनि जी चूं चूं ॿुधण में थी अचे। सो माशाल्लाह अल्लाह जा करम आहिनि, अल्हम्दुलिल्लाह। हवा ॾाढी प्यारी थी लॻे हिन महिल। ऐं थोड़ी देरि मां हिते टाइम गुज़ारे चुकी आहियां पंहिंजे ॿूटनि सां गॾु ऐं ख़ुशि थी चुकी आहियां। सो हाणे वेंदमि पंहिंजी सिलाई मशीन सां वञी कचहरी कंदमि। जीअं प्लांट्स मुंहिंजा बेस्ट फ्रेंड्स आहिनि, ईअं मुंहिंजी पहिरीं बेस्ट फ्रेंड जेका आहे ज़िंदगीअ जी, उहा मुंहिंजी सिलाई मशीन आहे। नंढड़े हूंदे खां वठी मूंखे यादि बि न आहे अलाए कॾहिं खां। सो उन सां मूंखे टाइम गुज़ारणो हूंदो आहे ज़रूरी। ऐं हे त जीअरा जाॻंदा दोस्त आहिनि, मुंहिंजा साहेड़ियूं आहिनि, माइट आहिनि, फैमिली आहिनि माशाल्लाह। सो मां इलाही इंजॉय कंदी आहियां हिननि सां गॾु। तव्हांखे बि अंदाज़ो थी वियो आहे हाणे। सो हाणे वञा थी अंदरि, त जीअं मां थोरी देरि पंहिंजी बेस्ट फ्रेंड सां कचहरियूं कयां। मां हुन सां ॻाल्हियूं कंदी आहियां, उहा बि मूंखे गाना ॿुधाईंदी आहे, राग ॿुधाईंदी आहे। जेको हुन सिलाई मशीन जो आवाज़ु आहे, मूंखे उहो म्यूज़िक लॻंदो आहे ऐं मूंखे कॾहिं बि ज़िंदगीअ में इहो आवाज़ु डिस्टर्ब न कंदो आहे। सो हाणे अंदरि था हलूं। पूरा 11 थिया आहिनि हाणे, ऐं मां हिते सॼा पर्पल जा सभु शेड, लाइट डार्क, सभु हिते कंप्लीट करे चुकी आहियां। ऐं रेड हिन में हेॾो सारो ढेर आहे माशाल्लाह, अलाए केॾा ठही विया आहिनि। पर सभिनी खां हिन में जेके घटि आहिनि उहो रेड कलर आहे। सिर्फ़ु 3 आहिनि रेड जा न। त हाणे मां हे थोरा ॿिया बि ॻोल्हिया आहिनि पीसिस, त हिकिड़ो त घटि में घटि ॿियो बि ठाहियां या 2 ठही वञनि। ॾिसां थी केतिरा था ठहनि। सो इहो वरी अचे कमु कंदमि। फ़िलहालु किचन में था हलूं, किचन जा कम इलाही रहियल आहिनि हमेशह वांगुरु। इलाही ॾींहंनि खां जीअं मुंहिंजी आदत थी वई आहे हाणे, त मां सवेर कोई प्रॉपर नाश्तो नथी कयां। सो इहा मानी मुंहिंजी पई आहे, कुझु न कुझु फ्रिज में बोड़ बचियल पियो आहे। ऐं हे 2-3 ॾींहंनि वारो खीरु जेको मां कढ़ण जे लाइ हिते रखी वई हुयमि, हाणे बाहि तेज़ करे हिनखे बि पूरो कयांसि। ऐं थांव सॼा फैलाए वई हुयमि, इहे सुकी विया हूंदा। अॼु वारो खीर बि काढ़े छॾियो, उहो बि तक़रीबन हाणे पखो हलाईंदमि त ठरी वेंदो। सो हे थांव मां सभु हिते सिधा सिधा करे फैलाए हली वई हुयमि। हाणे नाश्तो कंदमि, थांव अंदरि कंदमि ऐं उनखां पोइ मिलंदमि तव्हां सां। मानी खाई वरितमि, भाॼी वारो आयो त उनखां अंबड़ियूं ऐं करेला वरिता आहिनि। ऐं हे प्याला कुझु थोरा आला आहिनि त हिते ई छॾे थी ॾियां, बाक़ी थांव अंदरि करे छॾियमि। हाणे भाॼी वेंदी फ्रिज में ऐं मां वेंदमि पंहिंजे कमरे में, छो त हिन महिल थोरो रेस्ट करणु ज़रूरी आहे। ऐं थोरी देरि खां रेस्ट करे पोइ जॾहिं लंच ठाहिण जो टाइम ईंदो, किचन में मोटींदमि त सॼा थांव बि अंदरि कंदमि ऐं वरी अॻियां जेको बि हूंदो उहो तव्हां सां इनशाला शेयर कंदमि। रेस्ट करे आई आहियां, हिन महिल थिया आहिनि 12:30। ऐं मां हे सक्यूलेंट जी बास्केट ऐं ही आईवी प्लांट जेको आहे, इहो ॿई हितां हटाईंदमि ऐं हिननि खे रेस्क्यू कंदमि। हिते हालांकि शेड में ई आहिनि, हिते उस न ईंदी आहे बिल्कुलु बि, पर सॼो ॾींहुं गरम हवा लॻंदी आहे। बहरहाल इहे ॿई हटाईंदमि त वरी हे 2 शयूं जेके हिते हैंग थियल आहिनि, इहे लाहे वरी मां हुते उन्हनि जी जाइ ते रखंदमि। हुननि खे ॾिसां हाणे किथे थी चेंज कयां, पर हिन जी त मूंखे कुंडी बि बदिलाइणी आहे हर हाल में। सो ऐं बाक़ी हे त नेचुरल हिकिड़ी मटीरियल जी बास्केट में आहे, खाबर जी या नारेल जी। त ॾिसां थी छा थी कयां, पोइ तव्हां सां शेयर थी कयां। हिकु थियण वारो आहे, बल्कि शायदि हिकु थियो हूंदो, परे परे खां अज़ान जो आवाज़ थो अचे। हे ॿई मां लाहे हिते रखियूं आहिनि। हे त नेचुरल आहे मटीरियल ऐं हिन में सही रहंदो। ऐं हीअ प्लास्टिक में हुई त मां हिन जी कुंडी चेंज कई आहे, छो त बहरहाल प्लास्टिक जेका आहे न, उहा एॾी सुठी कोन्हे प्लांट्स जे लाइ। हे नेचुरल मटीरियल आहे, ठिकर आहे, हे पाणी चुही बि वेंदो आहे, जज़्ब कंदो आहे। सो अगरि हिननि खे पाणी न बि हुजे त तॾहिं बि कुझु देरि सर्वाइव करे सघंदा आहिनि। सो हाणे मां हिननि जी जाइ बदिलाई आहे, अला करे त डायरेक्ट हवा खां, गरम हवा खां ऐं तेज़ रोशनीअ खां बचियल आहिनि, त सर्वाइव करे वेंदा। ऐं हिते मथे मां चेंज कोन कयो आहे कुझु बि। ऐं हिन हैंगिंग बास्केट खे वापसि हिते हणी छॾियो आहे। हिन में हाणे कुझु विझां थी प्लांट, ऐं बाक़ी हे शयूं जीअं लॻल हुयूं उन्हनि खे उअं ई सेट करे छॾियो आहे। सो हिन में मां कुझु बॉटल में कोई प्लांट विझां थी, मनी प्लांट या अहिड़ो कुझु ॿियो बि, बल्कि हिते मनी प्लांट पियो बि आहे, हे वारो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हे था विझूं हिन में, ठीकु आहे। त मुंहिंजी यानी हैंगिंग बास्केट जी जेका ब्यूटी आहे, उहा बि हिते मौजूदु रहे ऐं प्लांट बि हिन में इहो सेफ़ रहंदो, छो त उहो ऑलरेडी पाणी में पियल आहे। ठीकु आहे। सो इहो हिते अची वियो। हिननि खे थोरो सेट कयां, वीचारो बर्ड मुंहिंजो किरी थो पए बार बार।
सो ये हिते लॻी विया ते रखंदमि इहो बि प्लांट, छो त इहो प्लांट कढण सां ई मुंहिंजी जेको शेल्फ आहे हैंगिंग, मुंहिंजी प्लास्टिक जी पुराणी क्रैक पयल ट्रे उहा ॼण त उहो थी वई आहे, ख़ाली थी लॻे, त मां हिन में प्लांट रखंदमि वरी। पर फ़िलहालु हिन बास्केट खे फिल करणु ज़रूरी हो, जीअं हितां जी जेका मुंहिंजी रौनक हुई उहा उअं ई रहे। सो हाणे बाल्टीअ में थोरो पाणी पियो आहे, अध खां बि हेठि, त इहो मां ॾींदमि कुझु उन्हनि प्लांट्स खे जंहिंखे तकड़ी ज़रूरत आहे। ऐं हूअं त मुंहिंजो इरादो हुयो त मां ॿाहिरि बि प्लांट्स खे पाणी ॾियां हा, पर ॿाहिरि हे गाॾी बीठी आहे साम्हूं, इहा अॼु कोन हटंदी लॻे थो, छो त हिन जो टायर पंक्चर आहे, तंहिंजे करे अॼु ॿाहिरि प्लांट्स खे पाणी न ईंदो। अंदरनि में इहे सभु जेके आहिनि आला आहिनि, हिननि जी मिटी सभिनीनि जी तक़रीबन आली आहे। सो बसि जिन जी कुझु ड्राई थी विया आहिनि, नंढा नंढा आहिनि जेके, उन्हनि खे बसि ॾियां थी पाणी, पोइ अंदरि हलंदासीं। मां अची वई आहियां किचन में, ऐं लंच में मां रायतो ठाहियो आहे, थोरी तूरियूं बि बचियल पयूं कल्ह जेके पचायूं, ऐं इहे कबाब था तरजनि, ऐं हिते हे मां ॾही ॼमाइण जे लाइ रखंदमि हाणे, ऐं अटो बि कढी आई आहियां, मानी पचंदियूं। सो इहो मुंहिंजो हिन महिल जो कमुकारु आहे। शाम जा 7 वॼी कुझु मिंट थिया आहिनि, आज़ान अचण वारी आहे, ऐं मां हिते 3 पहिरीं जी निमाज़ खां पहिरियों ऐं 3 पहिरीं जी निमाज़ खां पोइ 2 हे रेड सिबिया, छो त रेड कटिंग मूंखे वरी मिली वियूं हुयूं, ऐं उनखां पोइ 5 हे ग्रे सिबिया आहिनि। ठीकु आहे, सो इहो, ऐं अञा मां वरी हिते, हालांकि मां ब्लू जो ढेर सिबियो आहे पहिरियों बि, ॾाढा सारा ब्लू आहिनि हिते, पर हाणे वरी बि मां ब्लू कढिया आहिनि, मीडियम ब्लू, लाइट ब्लू, सी ग्रीन टाइप आहे हिकिड़ो, हे डार्क ब्लू आहे, ऐं ब्लूज़ थेली भरियल। ठीकु आहे, सो पर हाणे निमाज़ जी तयारी कंदमि, उनखां पोइ डिनर जी तयारी थींदी, त सिलाई खे फ़िलहालु हिते छॾियां थी, फ़िलहालु यानी कि सुभाणे ताईं। ठीकु आहे, सो ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं थो लॻे इहे सभु कुझु ॾिसी। ऐं मां त बसि रंगनि में ॼण दिलि थी चए त बसि ॿुॾी वञा न, ॾाढो मज़ो आयो आहे मूंखे इहे कमु करे। ईंदो हमेशह ईंदो आहे, पर कुझु स्पेशली मज़ो आयो आहे। अञा 8 न थिया आहिनि, 8 थियण वारा आहिनि, 8 में कुझु मिंट आहिनि या पौणा 8। ऐं हिते जेको आहे डिनर जी तयारी आहे, मां थी पचायां पटाटनि जी भाॼी, ऐं चांवर हाणे हिते रखिया अथमि पचण लाइ। सो इहो असांजो अॼु जी रात जी मानी आहे, ऐं उमेदु आहे मूंखे त तव्हांखे सॼे ॾींहं जी मुंहिंजी जेका बि कारकर्दगी हुई मूं सां गॾु तव्हांखे वणी हूंदी। ज़रूरु ॿुधाइजो, मूंखे तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। ऐं सुभाणे त ज़ाहिरा व्लॉग मां न ठाहींदी आहियां जुमे जो, सो मिलंदासीं लाइव कचहरीअ में पंहिंजे पाकिस्तानी टाइम जे मुताबिक़ मंझंदि जो 3 बजे। ठीकु आहे, सो हाणे मां मोकिलाईंदमि, ऐं जीअं जीअं इहे सिबंदी थी वञा, स्क्वायर्स कलरफुल थी एक्साइटेड थींदी थी वञा। पिंक जो त अञा इलाही सारो कपिड़ो पियो आहे, छो त मां पिंक कलर जा सिबी बेज़ार थी वई हुयमि, साॻियो कलर सिबी, त मां उहो छॾे ॾिना, वरी कंदमि उहे। त मूंखे घटि में घटि इहे 100 खां मथे ठाहिणा आहिनि, सो अञा 100 न थियो आहे, त उहो सिलसिलो जारी आहे कम जो। ऐं इनशाला जीअं ई पूरा थींदा तव्हां हैरान थी वेंदो जेको कुझु मां हिन मां करण वारी आहियां। सो अलाह कंदो त ख़ैर ख़ैरीअ सां सभु कम थी वेंदा। सो हाणे मोकिलायूं था अॼु जे ब्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे आबाद रखे, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे लाइव सेशन में मुलाक़ात थींदी, ऐं अॼु जे ब्लॉग जे कमेंट्स जो मूंखे इंतज़ारु रहंदो। अलाह वाहिद।